पाकिस्तान जे गरम रेगिस्तानी इलाक़नि में सांडरा हूंदा आहिनि जिन खे हिकु मुबैना फ़ाइदे लाइ मारे उन जो तेल हासिल कयो वेंदो आहे। सांडे जो तेल अहिड़ी कमज़ोरी लाइ फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे, पर उन में केतिरी हक़ीक़त आहे इन हवाले सां ॼाणे अवां बि हैरान थी वेंदा। शहरनि जे फुटपाथुनि ते मेड़ाका लॻल हूंदा आहिनि जिते पाण खे हकीम सॾाईंदड़ माण्हू सांडे जो तेल कढी विकिरो कंदा आहिनि। हू सांडे जे तेल जा फ़ाइदा बयान कंदे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। हिकु सांडे जो तेल खपाईंदड़ मौजूब ही ताक़त जो खज़ानो आहे। ओड़नि खे जवाननि जहिड़ी ताक़त ॾिए थो, पर साइंसी माहिर इहे ॻाल्हियूं नथा मञनि। डॉक्टर चवनि था त सांडे जे तेल बाबति मुल्क में पकड़ियल सोच अहम कहाणी आहे। इन ॻाल्हि में का बि सचाई न आहे त इहो तेल कंहिं ख़ासि फ़ाइदे जो सबबु बणिजे थो। ठग क़िस्म जा माण्हू हिन जा फ़ाइदा ॿुधाए अबोझ माण्हुनि खे रुॻो ठगे रहिया आहिनि। माहिरनि मूजिबि इन हवाले सां माण्हुनि जी ज़हनियत तब्दील करणी पवंदी ऐं माण्हुनि खे आगाही ॾियणी पवंदी। सीनियर मुहक़िक़नि जो बि चवणु आहे त सांडे जे तेल जे मुबैना फ़ाइदनि जे हवाले सां कयल सभु ॻाल्हियूं रुॻो किसा ऐं वहमी ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं अवां सांडे जे तेल जे जिस्म मां निकिरंदड़ चर्बीअ जो कीमियाई जाइज़ो वठो त इहा ॿियनि जानवरनि जे जिस्म जी चर्बीअ जहिड़ी हूंदी आहे ऐं इन में का बि ख़ासि ॻाल्हि न आहे। हक़ीक़त इहा आहे त जंहिं मक़सद लाइ सांडे जो तेल इस्तेमालु थिए थो 90% माण्हुनि सां इहो मसइलो ई नाहे हूंदो। अहिड़नि माण्हुनि जी साइकोथेरेपी कजे त 70% माण्हू ईअं ई ठीकु थी वेंदा। ॿियनि खे रुॻो कुझु दवाउनि जी ज़रूरत पवंदी। अॼु मेडिकल साइंस तरक़ी करे चुकी आहे ऐं हर क़िस्म जे बीमारियुनि जो इलाज मुमकिन आहे। उन लाइ सांडे जे नस्ल खे अजायो ख़तरे में विझण बि को सुठो कमु न आहे ऐं माण्हुनि खे बि पैसा ज़ियान करण खां बचणु घुर्जे।